अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां निज़ामुद्दीन जक्सी दे फतेहबाग तेलकाटनो गुलाम अदर ज़िलो टनो मोहम्मद खान। अॼु तव्हांखे आऊं ॾेखारींदुसि त गिदरो जेको लॻो हो उन जो इख़्तिताम जेको थी वियो आहे। ऐं अॼु असांजा दोस्त जेके आहिनि वञण वारा आहिनि, जेके वञा कनि उहे रही रहंदा केतिरा। सो अचो त दोस्तनि सां मिलूं था। हीअ आहे नूर हसन साहब, ठीकु। ऐं हीअ ॿिया दोस्त आहिनि ऐं हीअ असांजा मज़ूर आहिनि जेके वीचारा लॻा पिया आहिनि हारी नारी आहिनि। सो हीअ देरो हाणे ख़तमु आहे ऐं उन सां गॾु गिदरे जो हालात जे हिसाब सां नूर हसन खां पुछंदासीं। नूर हसन साहब ज़ात जा जोया आहिनि ऐं असां वटि माल बि चरे पियो ऐं भेलाड़ो बि थी वियो आहे, ट्रैक्टर बि अची वियो आहे, खेड़ी बि करे पियो। हुन पासे तव्हां ट्रैक्टर बि ॾिसी सघंदा। सो नूर हसन साहब, कीअं थियो हिन साल गिदरो? तमामु सुठो थियो, बहितरीनु थियो माशाअल्लाह। इहो आहे जो मंडी जा रेट हूंदा आहिनि जी, घटि वधि थींदा रहंदा आहिनि, पर सुठी रोज़ी मिली वई अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। असां त हीअ ॿनी लीज़ ते ॾिनी हुई बाग़ीड़ियुनि खे, बलराम वारनि खे। तव्हां उन्हनि जा शायदि आहियो या ॿिए कंहिंजा आहियो। बहरहाल पोइ तव्हांखे हिन साल साइज़ त बहितर हुई, छा मिठाण वग़ैरह कोन हुई गिदरे में? इहा शिकायत हुई? मिठाण बि हाणे कुदरत जो निज़ारो आहे या मौसम जे करे आहे? जे करे बि आहे, क्लाइमेट बि हूंदो आहे ऐं बीज बि कसो थी सघे थो। अच्छा हा, बीज ते बि डिपेंड करे थो। अच्छा, माना इन में ॿनी जो त को ॾोह कोन्हे? सही। भला तव्हांखे एक्सपेक्टेड छा थो लॻे त हिननि कमायो हूंदो? हा, शुक्र आहे, रोज़ी मिली वई। रोज़ी मिली आहे? बस असां 1,40,000 रुपया एकड़ हिननि खे ॿनी ॾिनी हुई लीज़ ते ऐं असां शुक्र कयो ॾिनी हुई, न त चेटनि त हींअर कुझु बचायो कोन्हे। कणिक जो अघु तव्हां ॾिसो